अली बाबा सिंधु दरिया दोस्त हूंदो ऐं अॼु असीं अलीअ जे दोस्त सां कचहरी त करे रहिया आहियूं, पर अॼु अली मौजूदु न आहे। कोटड़ीअ खे फ़ख़्रु हासिलु आहे त हुन ॿ शख़्स, हूअं त केतिरा ई शख़्स पैदा कया, पर कहाणीअ जी दुनिया जा ॿ शख़्स मोहन कल्पना ऐं अली बाबा पैदा कया। ॿई सेवाणी पाड़े में प्राइमरी स्कूल में पढ़ंदा हुआ। हू 4 साल वॾो हो अली बाबा खां। मूंखे यादि आहे त मदद अली सिंधी ऐं कुझु दोस्तनि असां जॾहिं मोहन कल्पना जो घर अली बाबा सां गॾु ॻोल्हे लधो हो ऐं उनजी तस्वीर मोहन खे मोकिली त मोहन उल्हासनगर में ॾाढो ख़ुशि थियो। त अली बाबा सिंध जो यगानू कहाणीकार हो। जॾहिं सिंध जा कहाणीकार, वॾा कहाणीकार हारी ऐं ज़मींदार जे मसाले खां सवाइ कुझु न लिखंदा हुआ, उन वक़्तु अली बाबा उन्हनि विसारियल किरदारनि ते लिखियो, जंहिंमें ओड हुआ, मोहाणा, मल्हाह हुआ, बागड़ी हुआ, भील हुआ, कोली हुआ, बालेशाही हुआ। त हिन जा किरदार सभु उहे हुआ जेके समाज ऐं ज़माने विसारे छॾिया हुआ। ऐं हीअ जॾहिं किरदारनि ते लिखंदो हो त किरदारनि जी ॿोली लिखंदो। जेकॾहिं बागड़ियुनि ते लिखंदो हो त महसूसु थींदो हो त को बागड़ी ॻाल्हाए रहियो आहे। हू किरदारनि जी ॿोली लिखंदो हो। उन हवाले सां हू ट्रेंड सेटर हो कहाणीअ में। हुन जॾहिं मोहन जो दड़ो नावेल लिखियो तॾहिं मोहन जो दड़ो हुन ॾिठो ई न हो, पर अॼु मोहन जे दड़े ते तहक़ीक़ कंदड़ ॿुधाइनि था त अली बाबा जेके पेरा छॾिया आहिनि त उहे मोहन जे दड़े जी तारीख़ जा पेरा आहिनि। अली बाबा जेके कालम लिखिया, जेके मज़मून लिखिया, से बि तारीख़ सिंध जी तारीख़ हुनजो मौज़ू हो। हू सिंध जे तारीख़ जो सदाईं पढ़ाॾो ऐं उन तारीख़ जो निगहबान हू साईं जीएम सैद खे सम्झंदो हो। साईं जीएम सैद जे वफ़ात ते हुन हिकिड़ा 2 लफ़्ज़ लिखिया जेके शेक्सपियर जे हिकिड़े किरदार जा आहिनि त ए महबूब, अॼु जॾहिं असीं तोखे यादि करे रहिया आहियूं त असांखे पंहिंजा ॾोह यादि अचनि था। अली बाबा खे यादि करे असीं साॻा लफ़्ज़ दोहिरायूं था। हू सिंध सां एॾो प्यारु कंदो हो जो हिकिड़े भेरे कारूंजर ते ख़ूबसूरत नज़ारो ॾिसी चई, घोड़ाड़े अहिड़े सुहिणे देश सां माण्हू गद्दारी कीअं था कनि। त हुनखे पंहिंजे वतन सां ॾाढो प्यारु हो। हुन जा कोटड़ीअ में यार असीर मल्हाह हूंदो ऐं परियां जामशोरे में तारिक आलम हूंदो, शौकत शोरो हूंदो। जॾहिं 65-66 में शौकत शोरे जा अज़ीज़ हिते लॾे आया त अली बाबा ऐं शौकत शोरे कोटड़ीअ में सिंधी अदबी संगत जो बुनियादु विधो, जेका सिंधी अदबी संगत अॼु ॾींहं ते क़ाइमु आहे। ऐं बोलाड़ी बि उनजो हिकिड़ो मुजस्सिम रूप आहे। ऐं सिंधी अदबी संगत बोलाड़ीअ हीअ अली बाबा खे न रुॻो अॼु यादि कयो आहे, पर हर साल यादि कंदी थी अचे। हिते कंहिं दोस्त चयो त अली बाबा जो सरकार को क़दुरु न कयो। भाई अली बाबा सरकारी अदीब हो ई कोन। अली बाबा हिननि ॿारनि जो हो, हिननि मुहाड़नि जो हो, हिननि अदीबनि शाइरनि जो हो। ऐं हीअ जेके तव्हां फ़नकार वेठा हो, अली बाबा उन्हनि जो हो। हू हमेशह उन्हनि सां गॾु रहंदो हो। ऐं हू एवार्डनि खे चवंदो साईं जीएम सैद मूंखे जेको प्यारु ॾिनो उनखां वॾो मुंहिंजे लाइ एवार्ड कोन्हे, कहिड़ो बि सरकारी एवार्ड हुजे या ख़ानगी एवार्ड। त अली बाबा हिकिड़ो मुनफ़रद शख़्स हो। ऐं सम्झां थो हीउ उहो माण्हू हो जंहिं पैसे खे छुॾियो। अदीब पैसे जे पुठियां डोड़ंदा आहिनि, पैसो हिन जे पुठियां डोड़ियो पर हिन पैसे में हथु न विधा, हमेशह ख़ुददारीअ सां गुज़ारी। हुनखे ज़िंदगीअ में जेकॾहिं ॾुख हो त ग़ुलाम शाह जी माज़ूरीअ जो ॾुख हो। ग़ुलाम शाह मूं वटि पढ़ियो कोठड़ीअ में। ऐं ग़ुलाम शाह इंतिहाई ज़हीन ॿार हो। उनखे अचानक जेका बीमारी आख़िर में थी, जंहिंजो हू इलाजु न कराए सघियो, ऐं पोइ हू चवंदो हो त मुंहिंजो फ़न अॼु माज़ूर थी चुको आहे जो मां ग़ुलाम शाह खे बचाए नथो सघां। बाक़ी अली बाबा जहिड़ा शख़्स जॾहिं वेंदा आहिनि त आउं सम्झां थो त सदियूं वीरान करे वेंदा आहिनि। हुनजो फ़न, हुनजो फ़िक्र, हुनजूं कहाणियूं, हुनजो नावेल, हुनजा मज़मून, हुनजा आर्टिकल अॼु बि सिंध जी रहनुमाई। आउं सम्झां थो सिंध जे मसइलनि ते अली बाबा जहिड़ी ज़रूरत सां कंहिं न लिखियो। राजा ॾाहर ते जेकॾहिं सभ खां पहिरीं साईं जीएम सैद लिखियो या शेख आज़ शेर लिखियो, हीअ अली बाबा अदीबनि में वाहिद अदीब हो जे राजा ॾाहर ते सभ खां पहिरीं ज़रूरत सां लिखियो। त हीअ यगानू कहाणीकार हो। हुनखे यादि करे असां पाण खे यादि कयो आहे, पंहिंजे तारीख़ खे यादि कयो आहे।